ओम साईं राम। इहा जेका बाबा जी लीला आहे उहा मिस्टर मयंक गेरा जे बारे में आहे। उहे साईं बाबा जा भॼन लिखंदा आहिनि। उन जा फेमस जाम 25-30 भॼन जा जाम वीडियोस यूट्यूब ते आहिनि। उहो पंहिंजा कॉन्सर्ट बि कंदो आहे ऐं साल मां 3-4 महीना शिरडी में रहंदो आहे, छाकाणि त हुनजो कमु लिखण जो आहे। त हिन खे शिरडी में वधीक इंस्पिरेशन मिलंदी आहे लिखण जे लाइ करे। हुन पंहिंजो संबंध बाबा जे बारे में ॿुधायईं कि हिन जे घर जे पासे में हिकिड़ो मंदरु हो जंहिंमें जाम भॻवाननि जूं मूर्तियूं हुयूं करे, पर उन टाइम ते साईं बाबा जी मूर्ति बि हुई, पर साईं बाबा जी मूर्ति खे केरु सनानु न कराईंदो ऐं केरु हुनजो ख़्यालु न कंदो हो। हिननि जीअं उन मंदर में वञणु शुरू कयो, हीअ हिन जे कज़िन, त पुजारी हिन खे चयो त साईं बाबा जी मूर्ति खे जो केरु ख़्यालु न वेठो करे, तूं हिकिड़ो कमु कर, तूं साईं बाबा जी मूर्ति खे रोज़ु सनानु कराईंदो कर। इहा 2008 जी ॻाल्हि आहे। हिन खे इहा ॻाल्हि ॾाढी वणी थी वञे, जिन बाबा कंहिंखे पंहिंजे तरफ़ खिचे वठंदो आहे। हीउ रोज़ु सुबुह जो वञी करे हीअ हिन जो कज़िन मिली बाबा खे सनानु कराइनि, हुनजा वस्त्र चेंज कनि, बाबा खे ज़ोर ॾियनि, एतिरो हुननि जो विश्वास हो वधंदो थो वञे करे। ऐं राति जो वरी जॾहिं पंहिंजा कमकार या कॉलेज मां मोटी अचनि, वरी मंदर में वञी करे आरती करे करे बाबा खे सुम्हारनि करे। इहा इन्हनि 6 साल कंटिन्यू कई। विच विच में कॾहिं कुझु कमकार हूंदो हुओ या एग्ज़ाम्स हूंदा हुआ त न करे सघंदा हुआ, पर इन सां हिननि जो बाबा सां हिन जो जुड़ाव थी वियो करे। हुननि बाबा जे बारे में पहिरीं हिकिड़ी मिरेकल ॿुधाई, उहा जेका ही 2013 ऐं 2014 जे विच में थी। ही हर विस्पति ते उते मंदर में बाबा जी धूनी ॿारींदा हुआ। जीअं बाबा शिरडी में धूनी ॿरे वेठी तीअं ही धूनी ॿारींदा हुआ। उन्हनि जीअं ही मंदर जी बाबा जे मंदर जी सफ़ाई करे पियो ऐं वस्त्र पाए पियो, हिन सां गॾु हिकु ॿियो बि ॼणो हो, उनखे चईं वञी करे किथां लकड़ी वठी अचु त असां धूनी ॿारियूं करे। त हुनखे त लकड़ी किथे ॾिसणु न पई अचे, छो त लकड़ी त हिते किथे आहे कोन। ऐं हाणे असां वरी धूनी कीअं ॿारींदासीं। हिन पुजारी खां पुछो भई लकड़ी आहे छा? चई न, लकड़ी हिते किथे बि कोन्हे, तव्हां वञी करे ॿाहिरां बंदोबस्तु करे अचो करे। हीअ चए थो ठीकु आहे भई धूनी त ॿारणी आहे, त चए थो ठीकु आहे मां निकिरां थो करे। जीअं ई निकिरी करे मंदर में ई थोरो अॻियां वञे थो ऐं जिते ते थोरो एम्प्टी पोर्शन हो, उते ॾिसे थो त 2-2 फुटनि जूं लकड़ियूं 4-5 पयूं आहिनि करे। हीउ हुन छोकिरे खां पुछे थो भई हीअ लकड़ी हिते किथां आई? चई मूंखे त ख़बर कोन्हे, हिते त केरु आयो कोन करे। हुन वरी पुजारी खां पुछे, पुजारी हिते केरु आयो आहे छा जो लकड़ी रखे वियो? चई न, केर बि न रखे वियो आहे ऐं हीअ लकड़ी कीअं असांखे ख़बर न आहे करे। त बाबा हिन जी पूजा खे स्वीकार करे लकड़ियुनि जो बंदोबस्तु पाण ई करे विया, जीअं ही हिन जी पूजा में विघ्न न पवे। इहो हिन मूंखे असांखे ॿुधायो, हिन जो पहिरियों मिरेकल हो करे। उन लकड़ी इन्हनि हुन ते ॿारी ऐं हुन मां थोरी लकड़ी हिन पाण वटि संभाले रखी आहे, भई बाबा पाण ई लकड़ी मूंखे ॾेई विया आहिनि करे। उन खां पोइ हीउ चए थो ही 4-5 साल खनि पूना में रहियो। पूना में हिकु ॾींहुं अकेलो रहियो पियो हो। हिन खे राति जो पेट में जाम सूर थो पए करे, अधु कलाक खां जाम तड़पे पियो ऐं एॾो सूर वधी वियुसि। बाबा खे चई बाबा हाणे मां त थकिजी पियो, सूर त मां नथो सही सघां, हाणे या त तूं को चमत्कार ॾेखार या त ही मां बर्दाश्त खां मूंखे ॿाहिरि थी वियो आहे। ईअं उहो बाबा जे मूर्ति अॻियां वञे थो, उते जेका विभूति पई आहे उहा खाए थो ऐं पेट खे लॻाए करे सुम्ही थो पए। 15 मिंटे में हिन खे निंड थी अची वञे। सुबुह जो ईअं फ़रैत सां उथे थो ॼण त कुझु थियो ई कोन्हे। इहा हिकिड़ी साॻी ॻाल्हि हिन सां दिल्ली में जॾहिं रहे पियो हो तॾहिं बि थिए थी। तॾहिं बि उहो अकेलो हो ऐं विभूति लॻाए करे उहो सुम्हियो ऐं सेम नमूने में हू ठीकु थी वियो। त बाबा जो हीउ चए थो तव्हां सभु माण्हू चवंदा आहिनि मां बाबा जो भक्त आहियां, पर चई मां त बाबा खे जाम जाम प्यारु कंदो आहियां ऐं माना उन खां सवाइ मुंहिंजी काई ज़िंदगी आहे ई कोन। मूंखे उन खां सवाइ ॿी काई ॻाल्हि सम्झ में ईंदी ई कोन्हे। चई बाबा जेको आहे पहिरीं परीक्षा वठंदो आहे ऐं पोइ असांखे अपनाईंदो आहे करे। त चई बाबा ते विश्वास रखो। चई हाणे बाबा खां में एतिरो विश्वास पंहिंजो वधायो, एतिरो विश्वास पंहिंजो वधायो कि तव्हांखे बाबा खां कुझु बि घुरण जी ज़रूरत पए ई न, छाकाणि बाबा खे सभु ख़बर आहे।
उनखे सभु ख़बर आहे कि तव्हां लाइ छा सुठो आहे ऐं तव्हां लाइ छा सुठो न आहे। अगरि तव्हांजी काई घुर्ज उहो पूरी नथो करे, उन में उनजो ई को राज़ समायल आहे, त छाकाणि त अगरि उहा तव्हांजी घुर्ज पूरी थींदी, उहा मतां तव्हां लाइ अॻियां हली करे सुठी न हुजे। त चई हाणे बाबा खे सिर्फ़ु श्रद्धा ऐं सबुरी ई ॿ शइ में पकिड़े करे वेही रहो। वधीक उन सां शयूं घुरण जो जेको असांजो जेको तरीक़ो आहे, भई हीअ मनशा पूरी कर, हीअ मनशा पूरी कर, उनखे छॾे करे उन खां अॻियां वधण जी कोशिशि कयो। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।